एडिशनल आईजी कराची जावेद आलम ओढो नादरन पास ते लगल एशिया जी सब खां वॾी मालपीड़ी पहुची मालपीड़ी जो दौरो कयो। उन मौके ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त काफ़ी ॾींहनि खां हिन मालपीड़ी लाइ अफ़वाहूं गर्दिश करे रहियूं हुयूं। उन्हनि अफ़वाहुनि खे नज़र में रखंदे असां मालपीड़ी में नफ़री खे मुक़ररु कयो, पर जॾहिं असीं मालपीड़ी में नफ़री वधाई त असांखे ख़बर पई त ही सिर्फ़ अफ़वाहूं आहिनि, इन्हनि में का बि सदाकत न आहे। हुन चयो त मारूफ़ मज़ाहियातकार अदाकार अली शेख जेका ॻाल्हि कई आहे उहा हक़ीक़तुनि जे उबतड़ आहे। जे वक़्तु हू पाण सां थियल वाक़िअनि जो वक़्तु ॿुधाए रहियो आहे, संदसि लोकेशन मलीर जी ॿुधाई पई वञे। कुझु स्टेक होल्डर्स जो मसइलो आहे जेके अफ़वाहूं फैलाए रहिया आहिनि। हिते 350 खां वधीक पुलिस ऐं रेंजर्स एहलकार मुक़ररु आहिनि। CPLC चीफ ज़ुबैर बि मौजूदु आहिनि। ही मालपीड़ी एशिया में सभ खां वॾी मालपीड़ी आहे। जेके अफ़वाहूं पखिड़िजी रहियूं आहिनि उहे ग़लति आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।